सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी अव्हां सां मुख़ातिबु आहियां। अव्हां भाइर भेनरुनि दोस्तनि ऐं साथियुनि जी तमामु घणी महिरबानी जो मुंहिंजे हिन वीडियोज़ में दिलचस्पी वठी रहिया आहियो। अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अव्हां ही चैनल सब्सक्राइब न कयो आहे त उनखे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर ज़रूरु कंदा। अॼु पाण सिंध ते हिकु अफ़गान हाकिम जी काह, शिकारपुर ते कब्ज़े ऐं सिंध जे हिकु वज़ीर आज़म खे अगवा करण बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ही सिंध जे तारीख़ जो इंतहाई दर्दनाक दास्तान आहे। अव्हांखे गुज़ारिश आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा त जीअं अव्हांखे तारीख़ जे हिन कारे बाबति मुकमिल ॼाण हासिल थी सघे। असल में सिंध जे तारीख़ ते जेका पाण ॼाण मुहैया पिया कयूं इहे तारीख़ी हक़ीक़तूं आहिनि। इन जो कंहिं बि क़ौम, बिरादरी, नस्ल सां उन जे इज़त आबरू सां को तालुक़ कोन्हे। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं शाह शुजा दुरानीअ जूं सिंध ते कहाणियूं। शाह शुजा दुरानी अफ़गान हुक्मरान अहमद शाह अब्दालीअ जो पोटो हो। शाह शुजा दुरानी 4 नवंबर 1785 में पैदा थियो। हू पहिरियों भेरो 1803 ईस्वीअ खां 1809 ईस्वीअ ताईं दुरानी सुल्तनत जो हुक्मरान रहियो। उन खां पोइ हिन ॿीहर 1839 खां 1842 ताईं यानी पंहिंजे वफ़ात ताईं अफ़गानिस्तान जी हुकूमत संभाली। हू अफ़गानिस्तान जो 5हों अमीर हुई। जॾहिं सिंध में कल्होड़नि जो राज ख़त्म थियो ऐं मीरनि जी साहबी शुरू थी त अफ़गान हाकिम शाह शुजा दुरानी सिंध ते लगातार चढ़ाइयूं करे सिंध जे हाकिमनि खां ख़िराज वठंदो रहियो, यानी भुंग वठंदो रहियो। भुंग चइजे उनखे, ख़िराज चइजे या भतो चइजे। मीरनि जी साहिबी दौरान अफ़गानी पठाणनि जो सिंध जे हिकु सुखे सताबे शहर शिकारपुर ते लगातार कब्ज़ो रहंदो आयो। पठान शिकारपुर मां वेही सिंध जे हाकिमनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदा रहिया ऐं टालपुरनि जी हुकूमत खे तंग करे खान भतो वसूल कंदा रहिया। ख़ासि करे अफ़गान भॻोड़े हाकिम शाह शुजा लगातार शिकारपुर ते काहूं कयूं, कब्ज़ो कयो ऐं मीरनि जी हुकूमत खां ख़िराज यानी भतो वसूल कयो। शाह शुजा पहिरियों भेरो 1806 में भुंग वठण लाइ शिकारपुर जो रुख़ कयो। शिकारपुर में हिन बाग़े शहज़ादा में क़याम कयो। टालपुरनि अफ़गान हाकिम जी ख़िदमत में का बि कसर न छॾी, छाजे करे हू पहिरियां भतो उन्हनि खे ॾींदा हुआ। हेल जॾहिं हू आयो शिकारपुर त हुननि इन करे हुन जी ख़िदमत चाकरी कई त हू को नुक़सानु न पहुचाए। टालपुरनि सिंध मां कढण लाइ शाह शुजा खे कुझु रियायतूं ॾियण जो बि वाइदो कयो। हिकु राय मूजिबि टालपुरनि शाह शुजा खे 20 लख रुपया ॾंड तौरु ख़िराज तौरु अदा कया। ॿी राय आहे त शाह शुजा 10 लख रुपया वठी सिंध खे छॾे काबिल हलियो वियो। शाह शुजा शिकारपुर में रहंदे हितां जी आमदनीअ जो जाइज़ो वरितो। पोइ हू रियासत खैरपुर लाइ रवानो थियो। मीर सोहराब खान ऐं ॿियनि अमीरनि हिन जी घणी ख़िदमत चाकरी कई। उन बैदि शुजा हैदराबाद तरफ़ रवानो थियो। इन अरसे में मीर करम अली खान ऐं मीर मुराद अली खान तख़्तगाह खां ॿाहिरि शिकार ते वियल हुया। जॾहिं मीरनि खे अहिड़ो इतलाउ मिलियो त हिकदमि हैदराबाद पहुची शाह शुजा सां मिली हालतूं मालूम कयूं ऐं अमीरनि पंहिंजनि खे हुकुम ॾिनाऊं त काबिल जे हिन शहज़ादे जेको असल में हमलियावर भागोड़ो हुयो जे ख़िदमत में का कसर न छॾी वञे। शुजा मीरनि खे अटकल सां फासाए दोस्ती ऐं सुलह जो वाइदो कयो। हूअं त शिकारपुर अञा अफ़गाननि जे कब्ज़े में हो, पर के वधीक ख़ासि इलाइक़ा ख़र्च पखियल मीरनि पारां शाह शुजा खे ॾिना विया। वधीक शिकारपुर खां ॿिया वधीक इलाइक़ा हिन खे ॾिना त जीअं हू राज़ी रहे। हीअ ॻाल्हि वरी मीर सोहराब खान खे न वणी।
शाह शुजा तरफ़ां साॻी फरमाइश मीर सोहराब ख़ान खां कई वई, पर मीर सोहराब ख़ान ईअं न कयो, छो त हू शुजा जे ख़िलाफ़ हुयो। मीर सोहराब ख़ान हैदराबाद जे मीरनि हाकिमनि खां इन मामले ते नाराज़ हुयो। हिन जे नज़र में ईअं टालपुर ऐं सिंध वधीक मुसीबत में फासंदा। अॻिते हली वाक़ई ईअं ई थियो। शाह शुजा 2 साल शिकारपुर में रही, उतां जे अवाम ते वॾा ज़ुल्म कया, माल ॾोकड़ जी फुर्रट बि कंदो रहियो, पर शहर जे कंहिं बि औरत जी इज़त महफ़ूज़ न रही। आख़िरकार मीर हाकिमन मजबूर थी शाह शुजा सां तालुक़ तोड़े खेसि शिकारपुर मां निकाली ॾियण लाइ काबिल में मौजूद अफ़गानिस्तान जे काबिल में मौजूद सरकार सां अफ़गान सरकार सां वास्ता रखण जी रिथाबंदी कई। मीरनि असुल में हिकु अफ़गान फ़ौरू ऐं लुटेरे मां जान आजी करण लाइ ॿियनि अफ़गाननि खे सिंध ते चढ़ाईअ जी दावत ॾिनी। मीरनि तरफ़ां सैयद मोहम्मद काज़िम वकील थी काबिल वियो ऐं उतां जे हाकिम सरदार अज़ीम ख़ान सां गुफ़्तगू कई। मीरनि सरदार अज़ीम जे सिंध अचण जे सूरत में संदसि फ़ौज जे ख़र्च पक जो ज़िम्मो पाण ते खईं। आख़िरकार 40-50 हज़ारनि जो लश्कर काबिल मां रवानो थी कलात खान ढाढर पहुतो। मीर करम अली ख़ान ऐं मीर मुराद अली ख़ान पंहिंजे लश्कर सां हैदराबाद मां निकिता ऐं लाड़काने में अची मियां शाहल मोहम्मद जे मुक़बरे में टिकाणो कयो। सिंध जो लश्कर बि उते ई आसपास में रहियो। शाह शुजा खे ख़बर पई त हू बि लाड़काने तरफ़ वधियो। ॿिए तरफ़ अफ़गान सरदार अज़ीम काबिल खां सफ़र कंदो अची भागनाड़ीअ में मंज़िल अंदाज़ थियो। हीउ वाक़ियो 1820 या 21 जो आहे। भाग पहुचण सां अफ़गान हाकिम मीरनि खां ॻरी रक़म जो मुतालबो कयो, जेका हूअ ॾियण जे पोज़ीशन में न हुई। हिन सूरत हाल ते शुजा खे हैरत ऐं परेशानी थी। हिन सिंध छॾण जो फ़ैसिलो कयो ऐं रुलंदो हू वञी दराज़ा पहुतो। दराज़ा जिते हिन सचल सरमस्त जी मज़ार ऐं पोइ ख़ैरपुर जे मीरनि वटि के शयूं अमानत तौरु छॾे दिल्ली वारे पासे हिंदुस्तान जे ॿियनि इलाइक़नि लुधियाना इन पासे रवानो थी। इन अरसे में मीरनि हाकिमनि ऐं अफ़गान हाकिम सरदार अज़ीम में मुलाक़ात थी। अफ़गान सरदार जे मान में मीरनि आलीशान दावत कई। इन सां गॾु हिन खे बेशुमार तोहफ़ा पेश कया विया, जिन जी क़ीमत 1 लख रुपया हुई। उन खां पोइ सरदार अज़ीम शिकारपुर पहुतो। हिन उते जे बंदोबस्त खे ठीकु कयो। अफ़गान हाकिम तरफ़ां शिकारपुर जो कब्ज़ो त न छॾियो वियो, पर उते पंहिंजे तरफ़ां शेरदिल ख़ान खे नओं नाज़िम मुक़ररु करे छॾियो। मीरनि वाइदे मूजिबि सरदार अज़ीम खे 12 लख रुपया ख़राज यानी ॾंड ऐं ख़र्च पखे जा अलॻि जेके से ॾोकड़ अदा कया। इन खां पोइ अफ़गान सरदार सिंध छॾे खुरासान लाइ रवानो थी वियो। इहो दौरु आहे जॾहिं पंजाब जे सिख हाकिमनि मुल्तान ते कब्ज़ो करण खां पोइ दरियाह टिपी अची कोट मिठण खे वालारियो। सिखनि जो इरादो हो त अॻिते वधी शिकारपुर ते कब्ज़ो कजे, छो त उन दौर में हिन शहर जी शिकारपुर जी वापारी अहमियत तमामु घणी हुई। हैदराबाद में मीर करम अली ख़ान जो राज हुयो। इलाइक़े जी बदिलियल हालतुनि खे ॾिसी मीरनि शिकारपुर ते कब्ज़े जो फ़ैसिलो कयो। उन्हनि खे बि अंदेशो हो त जेकॾहिं सिख हिन शहर जा हाकिम थी विया त मीरनि लाइ वॾा मसइला पैदा थींदा। मीरनि हाकिमनि तरफ़ां उन वक़्तु चांटका लाड़काणे जे नाज़िम नवाब वली मोहम्मद लगारीअ खे हुकुम ॾिनो वियो त अॻिते वधी कंहिं तरह शिकारपुर ते कब्ज़ो करे उते टालपुरनि जी अमलदारी बहाल करे ऐं हीउ इलाइक़ो अफ़गाननि जे कब्ज़े मां छॾाइजे। नवाब वली मोहम्मद ख़ान लगारीअ खे इन में सोभा हासिल थी। 1824 में मीरनि शिकारपुर खे ॿीहर अफ़गाननि खां आज़ादु करे वरितो। शाह शुजा अञा बि हुकूमत वठण लाइ आतो हो। उन लाइ हू लुधियाने ऐं लाहौर जे विच में चकर हणी रहियो हो। सन 1832 में मीर मुराद अली ख़ान शाह शुजा खे सिंध अचण जी दावत ॾिनी। मीर पाण थो दावत ॾिए हिकु लुटेरे खे। जेतोणीकि ख़ैरपुर जा मीर शाह शुजा जे मामले में सख़्त गीर पॉलिसी रखंदड़ हुआ, पर हैदराबाद जे मीरनि जी ज़ाहिरी तौर ते मुखालफ़त न थे करे सघी। ख़ैरपुर जे अहलकारनि खे ख़तरनाक नतीजनि जो इम्कान ॾिसण में बि आयो। शाह शुजा
लुधियाने मां निकिरी अची ॿीहर शिकारपुर पहुतो। इन दौर में टालपुरनि जी पहिरीं चोयारी जो आख़िरी मेंबर मीर मुराद अली ख़ान वफ़ात करे वियो। हीउ वाक़ियो 1833 में पेश आयो। हिन वाक़े जो ॿुधी शुजा नए हुक्मरान मीर नूर मोहम्मद ख़ान खे तेज़ियती ख़त लिखंदे ख़राज ऐं सफ़री ख़र्च पक जो मुतालबो पेश कयो। माना असांखे ॾाढो मोकिलियो सफ़र जो ख़र्च पक। मीर नूर मोहम्मद टालपुर जॾहिं टाल मटोल कई त मामला बिगड़णु शुरू थिया। इन हालत में मीरनि जा अमलदार शिकारपुर मां भॼणु शुरू थी विया। छाजे करे उन ख़बर त हाणे शाह शुजा हमिलो कयो। इन रीत शिकारपुर खां सखर ताईं शाह शुजा जे हमले जे ख़ौफ़ सबबि इफ़रातफ़री पकड़िजी वई। शाह शुजा ऐं मीरनि टालपुरनि हिक ॿिए खे ॾोरापा बि ॾिना ऐं पंहिंजे लेखे वेड़ जी तयारी पे कई। आख़िर 1843 ईस्वी में सखर जे भरिसां खरड़ी नाले मैदान ते, इंतिहाई मशहूरु मैदान आहे, खरड़ी नाले मैदान ते ॿई धुरियूं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थियूं। ख़ैरपुर जे मीरनि जो लश्कर जंग में अॻियां अॻियां हुयो। ॿिए तरफ़ शाह शुजा पंहिंजे लश्कर जो महंदार समंदर ख़ान खे मुक़ररु कयो। घुमसान जी जंग लॻी जंहिंमें टालपुर जा कई जोधा कमाया शहीद थी विया। लेकिन पोइ बि अफ़गान सरदार समंदर ख़ान खे सोभ हासिलु थी। ख़ैरपुरी मीरनि जे लश्कर मां बची वियल सिपाहियुनि ॿेड़ियुनि में चढ़ी रोहड़ी पहुची पंहिंजी जान बचाई। माना हीअ जंग ई खरड़ी वारी, जंहिं ते पाण कुझु शाइरी बि मां शाइरनि कई उन जे सूरत हाल ते त के सिध खरड़ी जे मैदान ते कहिड़ी ॾुखी सूरत हाल खे मुंहुं ॾिनो। हिकु शेर आहे त खरड़ी खाए रत भत न विझे वात में, माना रुगो रत ई रत हुयो। खरड़ीअ में सोभते शाह शुजा जो सिपा सालार समंदर ख़ान ॾाढो ख़ुशि थियो। मुक़ाबले खां पोइ पाण शुजा सां मिलण लाइ शिकारपुर रवानो थियो। जंग में हथ कयल फुरलुट जो सामान हाथियुनि ते लॾे आंदो वियो, जंहिंखे ॾिसी शहज़ादो तमामु घणो अफ़गान शहज़ादो शाह शुजा तमामु घणो ख़ुशि थियो। अफ़गाननि जंग में मारिजी वियल टालपुरी लश्कर जे सिपाहियुनि खां हर क़ीमती चीज़ लाथी, जंहिंमें सोन ऐं चांदी, क़ीमती तलवारूं, आलीशान शालूं, लोयूं ऐं टोपियूं शामिल हुयूं। माना अहिड़ी फुरलुट जो जेके माण्हू जंग में शहीद थी विया सिपाही उन्हनि जे जिस्म तां उन्हनि कपिड़ा लाहे वरिता। सिंध जे लाइ शाह शुजा अफ़गानी दुरानी इब्तिदा खां वठी क़त्ल थियण ताईं 1842 ताईं हिकु वबाल ऐं मुसीबत जे तौरु नमूदार थियो। कई भेरा सिंध ते हमलियावर थियो, फुरलुट कयईं। लखनि जे हिसाब सां मीरनि खां कई मौक़नि ते ॾन वरिताईं। हिते जे अमुन इंतिज़ाम खे बर्बादु कयईं ऐं नियाणियुनि जूं इज़तूं लुटियाईं। सिंध लाइ हीउ इंतिहाई ॾुखियो दौरु 40 साल जारी रहियो। माना शाह शुजा शिकारपुर ऐं सिंध ॿियनि इलाइक़नि ते 40 साल ज़ुल्म ऐं बरविरत कंदो रहियो। शाह शुजा मलिक जा ज़ुल्म हद खां वधी विया। रैयत मां जंहिं वटि घणी दौलत ॿुधंदो हो उनखां ज़ोरीअ खसे वठंदो हो। अयाशी ऐं बदकारीअ में एतिरो त वधी वियो जो इन्हनि ॿिन्ही एबनि जो ज़िक्र कंदे मुंशी अता मोहम्मद लिखे थो त जिते बि खेसि कुंवारी बालिग छोकिरीअ जी ख़बर पवंदी हुयसि त ज़ोरीअ उनखे पाण वटि खणी ईंदो हो, ऐं जिते बि घणी दौलत कंहिं वटि ॾिसंदो हो त परवाने वांगुरु उते पहुची ज़ोरीअ लुटे ऐं फुरे वेंदो हो। ख़ान अलकोज़ई जे मरण खां पोइ उनजी सारगी मिल्कियत हिन कब्ज़ो कयो ऐं औरतुनि खे बेकार बंदूकूं कुल्हनि ते रखी उस में बीहारियईं। संदसि अयाशीअ जो ही आलम हुयो जो जुमा ख़ान फोफलज़ईअ जूं औरतूं संदसि ख़ौफ़ खां उठनि ते चढ़ी शिकारपुर खां भॼी निकितियूं त संदसि नौकर नेकू ख़ान खे उन्हनि जे पुठियां मोकिलियईं त ॾिसे त कहिड़ी औरत कुंवारी बालिग ऐं हमबिस्तरी लाइक़ु आहे। हू वियो, नौकर वियो ऐं बेगवान जे इलाइक़े वटि औरतुनि खे वञी पहुतो। आख़िर जुमा ख़ान जी धीउ जंहिंजो मङणो ऐं निकाह थी चुको हो खे ज़ोरीअ खणी शिकारपुर आयो। शाह शुजा हिन सां ज़ोरीअ ज़बरदस्तीअ निकाह कयो। हिक भेरे जॾहिं मीरनि शाह शुजा खे ख़राज ॾियणु बंदि कयो त 1810 ईस्वीअ में शुजा शिकारपुर ते हमिलो कयो। अफ़गानियुनि जे लश्कर सिंध जे वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद ख़ान लगारीअ खे अगवा कयो।
तॾहिं मीरन मजबूर थी शाह शुजा सां ॻाल्हियूं कयूं ऐं हिन खे जचे तइदाद में तोहफ़ा ॾिना ऐं 20 लख रुपया भते तौर बि ॾिना। उन बैदि शाह शुजा सिंध जे वज़ीर आज़म नवाब वली मोहम्मद ख़ान खे आज़ादु करे छॾियो ऐं पाण पैसा ॾोकड़ ऐं फुर्र जो सामान खणी काबिल रवानो थी वियो। तव्हांजी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ते इजाज़त ॾींदुसि।